ब्रेकिंग न्यूज़ से अवांखे आगाह कंदालूं त सुप्रीम कोर्ट में NA 122 में ॿीहर चूंड ख़िलाफ़ अयाज़ सादिक की दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट पारां अयाज़ सादिक केस में वज़ीर आज़म के नोटिस जारी किया वियो। अदालत पारां इलेक्शन कमीशन ऐं नादरा के भी नोटिस जारी किया विया आहिनि। इलेक्शन ट्रिब्यूनल NA 122 ते अयाज़ सादिक जी सोभ खे कलदम करार ॾिनो हो। अवांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं 2013 में इमरान ख़ान जी शिकायत ते इलेक्शन ट्रिब्यूनल इहो फ़ैसिलो ॾिनो हो। अयाज़ सादिक इलेक्शन ट्रिब्यूनल जो फैसलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो। नाज़रीन अवांखे अहम ख़बर बाबत आगाह कंदा हलूं पिया। सुप्रीम कोर्ट में NA 122 में ॿीहर चूंड ख़िलाफ़ अयाज़ सादिक दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट पारां अयाज़ सादिक केस में वज़ीर आज़म के नोटिस जारी किया वियो। अदालत पारां इलेक्शन कमीशन ऐं नादरा के भी नोटिस जारी किया विया। इलेक्शन ट्रिब्यूनल NA 122 ते अयाज़ सादिक जी सोभ खे कलदम करार ॾिनो वियो। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त 2013 में इमरान ख़ान जी शिकायत ते इलेक्शन ट्रिब्यूनल इहो फ़ैसिलो ॾिनो हो। अयाज़ सादिक इलेक्शन ट्रिब्यूनल जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो। आगाह कंदा हलूं सुप्रीम कोर्ट में NA 122 में ॿीहर चूंड ख़िलाफ़ अयाज़ सादिक दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट पारां अयाज़ सादिक केस में वज़ीर आज़म के नोटिस जारी कियो वियो। अदालत पारां इलेक्शन कमीशन ऐं नादरा के भी नोटिस जारी किया विया। इलेक्शन ट्रिब्यूनल NA 122 ते अयाज़ सादिक जी सोभ खे कलदम करार ॾिनो हो। 2013 में इमरान ख़ान जी शिकायत ते इलेक्शन ट्रिब्यूनल इहो फ़ैसिलो ॾिनो हो। अयाज़ सादिक इलेक्शन ट्रिब्यूनल जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो। नाज़रीन अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं त सुप्रीम कोर्ट में NA 122 में ॿीहर चूंड ख़िलाफ़ अयाज़ सादिक दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे।